ज़िले इंतजामिया खैरपुर पारां सावण जे इम्कानी बरसातुनि दौरान कंट्रोल रूम क़ाइम करे 24 कलाक निगरानी ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर खैरपुर किंगरी गंबड़ म्यूनिसिपल कमेटी जा एडमिनिस्ट्रेटर टाउन ऑफिसर पब्लिक हेल्थ खाते जा इंजीनियर मुख्तियार कार तैयारियूं मुकमिल कने अवामी शिकायतुनि ते हंगामी बुनियाद ते इज़ालो कंदा। अहिड़ी हिदायतुनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर खैरपुर सैफुल्लाह आबलो डीसी ऑफिस में कोठल इजलास जी सदारत कंदे कयो। डीसी खैरपुर टिनी म्यूनिसिपल कमेटी ने पब्लिक हेल्थ इंजीनियर के फौरी तौर ते डीसिल्टिंग कराइण हिदायत ॾींदे चयो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट सराहतो किरदार अदा करे जिला समेत एडिशनल डिप्टी कमिश्नर ज़मीर जगरानी इकबाल हुसैन जनरल समेत ॼाणायल खातनि जे ऑफिसरनि इंजीनियर असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कारन ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। डीसी खैरपुर चयो त चौमासी बरसातुनि जी अॻकथी ते ज़िले इंतजामिया लाॻापियल खाता इम्कानी बरसातुनि दौरान निकासी आब सफ़ाई सुथरा ऐं डीसिल्टिंग जूं तैयारियूं मुकमिल करे रिपोर्ट फराहम कंदा। ज़िले इंतजामिया म्यूनिसिपल कमेटीज़ पब्लिक हेल्थ ऐं सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जे ऑफिसर ऑपरेशन जी हंगामी बुनियादनि ते ऑफिसरनि तोड़े अमलदारनि खे मुक़रर करे लिखत वारी रिपोर्ट डीसी ऑफिस में जमा कराईंदा। हुन चयो त इन सिलसिले में समूरो अमलो फील्ड में मौजूद रहंदे मोकल वारे ॾींहं में भी मुक़रर कयल अमलो ऐं ऑफिसर लोकेशन ते ड्यूटी कंदे फौरी तौर ते शिकायतुनि जो अज़ालो कंदा ऐं मसइलनि खे हल करण में वाखो किरदार अदा कंदा। उन मौके ते लाॻापियल ऑफिसरनि चौमासी जी इम्कानी बरसातुनि बाबति कॉन्टीजेंसी प्लान बाबति तफ़सील सां आगाही ॾिनी।